कोड जी बरसा कोट बंगलो में ज़ाल ऐं मुड़स जो विच शहर में झेड़ो। औरत जूं दाऊं ॿुधी पाड़े वारनि पहुची मुड़स खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। कोट जी थाणे जे कोट बंगलो शहर में शहरी अब्बास भट्टी जो पंहिंजी घरवारी सस सां कंहिं ॻाल्हि ते झेड़ो थी पियो, जंहिंखां पोइ मुड़स अब्बास भट्टी पंहिंजी घरवारी मुसमात हसीना खे वारनि खां पकड़े विच शहर में ॻेलींदो रहियो ऐं औरत हसीना जी अमड़ शबीरा पंहिंजी धीअ खे छॾाइण लाइ दाऊं कंदी रही, जंहिंखां पोइ पाड़े वारनि पहुची औरतुनि ते तशद्दुद कंदड़ शख़्स अब्बास भट्टी खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। जंहिं ते ॿिन्ही औरतुनि जी फरियाद बाद कोर्ट जी पुलिस जवाबदार ख़िलाफ़ एनसी दाख़िल करे खेसि लाकअप हवाले करे छॾियो। हाथ भले मीडिया भी हिम्मत अली तुमरानी, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोट जी।